प्राइम मिनिस्टर ऑफिस कॾहिं बि अहिड़ो क़दम न खणंदी जंहिंसां पाक फ़ौज या सिपा सालार जी इज़त घटिजे। फ़ौज ऐं सिपा सालार बि को बि अहिड़ो क़दम न खणंदा जंहिंसां वज़ीर अज़म या सिविल सेटअप जी इज़त में घटिताई थिए। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त वज़ीर अज़म आर्मी चीफ विच में लाॻापा बि थिया ऐं ख़ुशगवार आहिनि। सभु हिक पेज ते आहियूं। अहम उहिदनि ते मुक़ररनि वारे मामले ते के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। वज़ीर अज़म इमरान ख़ान जी DGISI जे मुक़ररी बाबति नोटिफिकेशन वारे मामले ते वफ़ाक़ी काबीना खे एतमाद में वठी छॾियो। इमरान ख़ान चयो त मामले खे जल्द हल कयो वेंदो। PTI अॻवान जहांगीर तरीन वफ़ाक़ ऐं पंजाब में PTI हुकूमत ठाहिण जो क्रेडिट खणण लॻो। लोधरा में कार्नर मीटिंग खे ख़िताब कंदे हुन चयो त इलेक्शन में तहरीक इंसाफ़ कामयाब थी पर सीटूं घटि मिलियूं। पोइ अव्हां खे ख़बर आहे त जहाज़ हलियो। ख़ान साहब वरी चयो त पंजाब खां सवाइ हुकूमत जो फ़ाइदो न आहे त मूं खेसि चयो त फ़िक्र न कयो। हुकूमत ठहण बैदि हिकु साज़िश तहत मूंखे ख़ान साहब खां अलॻि करण जी कोशिशि कई वई। इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडुनि खे आइनी ज़िम्मेवारी करार ॾींदे सिंध हुकूमत खे महीने अंदरि इलेक्ट्रोल जे क़याम बाबति नोटिफिकेशन जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। बलोचिस्तान में सियासी बहरान संगीन। हुकुमरान जमायत BAP जे वॾे वज़ीर ॼाम कमाल खे वफ़ाक़ी सदारत जे उहिदे तां हटाए छॾियो। ज़हूर बुलैदी BAP जो वक़्ती सदर मुक़ररु। वॾे वज़ीर ॼाम कमाल हिकु भेरो ॿीहर नाराज़ पार्टीअ जे MNAs खे ॻाल्हियुनि जी दावत ॾींदे चयो आहे त बेतमादी रिथ नाकाम थींदी। मोरो में 50 सालनि खां NPP जतोई ग्रुप सां गॾु रहंदड़ मेमण बिरादरीअ जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतनि सेठ हाजी मोहम्मद इक़बाल मेमण, अज़फर सैद मेमण, मोहम्मद बख्श मेमण, हबीबुल्लाह मेमण पंहिंजे बिरादरी दोस्तनि अहबाबनि समेत NPP छॾे PPA जे डिवीज़नल सदर अॻूणे सूबाई वज़ीर क़ानून ज़िया हुसैन लंजार ते एतमाद कंदे पीपल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान कयो ऐं मोरो शहर में हिकु जलसो मुनक़िद कयो वियो जंहिंमें मोरो शहर जे हज़ार मुअज़्ज़ज़ शहरी ऐं सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें PPMNA ज़ुल्फ़कार अली बियाण, सैयद शबीर अली शाह, PPMPA मुमताज़ अली चांडियो, वज़ीर आला सिंध जो सलाहकार मौला बख्श मुबेजो, मुज़फ़र ख़ान जमाली, PP ज़िलई सदर फ़िरोज़ ख़ान जमाली, सरदार ख़ान मोहम्मद दाहिरी, अॻूणो चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, सैयद नज़ीर अली शाह, सैयद सज्जाद अली शाह, शुआबुद्दीन मला, डॉक्टर मज़हर अली कलोड़ो, असलम कुरैशी, डॉक्टर असदुल्ला कलोड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। जमायत इस्लामी पाकिस्तान जे अमीर सिराजुल हक़ जी अपील ते मौसम पाकिस्तान जौहरी साइंसदान डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जी गाइबाना जनाज़े नमाज़ प्रेस क्लब जे आॾो पढ़ी वई, जंहिंजी जमायत इस्लामीअ जे ज़िम्मेदारनि कारकुननि समेत नूर एस्टन ऐं तामीर मिलत हाई स्कूल जे शागिर्दनि बि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते शरीक माण्हुनि खे ख़िताब कंदे ज़िलई अमीर सरवर अहमद कुरैशी चयो त डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान हिकु सचो मुसलमान ऐं मुहिब वतन पाकिस्तानी हो, जंहिंखे असांजे हुकुमराननि पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर उहा इज़त एतिराम न ॾिनो जंहिंजो मुस्तक़ हो। हुननि इमरान ख़ान जी नमाज़ जनाज़ा में शिरकत न करण ते तनक़ीद कंदे चयो आहे त डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जो नालो पाकिस्तान जे लाइ एटम बम ठाहिण ऐं उन जे दिफ़ा खे नाक़ाबिल शिकस्त बणाइण जे तौर ते हमेशह ज़िंदा रहंदो। उन मौक़े ते सरदार अहमद आरई, फैसल हुमायूं, मोहम्मद असद, अब्दुल रहमान भट्टी ऐं ॿिया मौजूदु हुया।